चांहि जो ब्रेक आहे, गर्मी जो मज़ो वठी रहिया आहियूं। ॾिसो था पिया ही असांजो असिस्टेंट आहे नदीम जमाली सर, फ़हीम याया भुट्टो साहब मौजूदु आहिनि सेट ते। उस्ताद लुत्फ़ सुमरो साहब जेको हो जी चीज़ल जी चांहि पियो। ही असांजी एक्टर आमना रशीद जेकी सेट ते मौजूदु आहे। डायरेक्टर साहब गर्मी में माना सफ़ा ईअं करारनि में लॻो पियो आहे। चयो भाऊ प्यालो न पीअंदो छा? देर आहे हुन में न। अच्छा देर आहे। हीअ असांजो मेकअप आर्टिस्ट ज़ोएब समूह वरी महान हस्ती आहे, जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। ऐं ही मां तव्हांखे हिंदी हिकिड़ी रियल ॻाल्हि ॿुधायां, जेके यूट्यूब जा ॾिसंदड़ आहिनि मुंहिंजा दोस्त, ही वाहिद मेकअप आर्टिस्ट आहे जंहिंजी 17 साल तजुर्बो आहे, 17 डायरेक्टर कुटिया अथई। हे वॾो हिनजो इंकशाफ आहे। जी तव्हां ज़ोएब साहब ॿुधायो त तव्हां अक्सर डायरेक्टरनि सां ठहंदा छो न आहियो? इहो थोरो ॿुधायो। जी साईं जी, हे ॾिसंदड़ तव्हांखे ॾिसंदा असांखे अहिड़ियूं चटपटियूं आहे। ॾिसो था इहे छोकिरा तो चांहि ही असांजो दोस्त रशीद अमन दैर साहब मुंहिंजे घोटकी जो आहे। जी दैर साहब ख़ुशि आहियो? जी जी पुराणा माण्हू आहिनि। तव्हांजो ही कहिड़ो ड्रामो आहे? तव्हांजो ही काउं ड्रामो आहे? सेकेंड आहे। अच्छा, तव्हांखे इन सेट ते कमु कंदे मज़ो अचे थो? अच्छा, किरदार मां मुतमिन आहियो? हाँ, हिनजी तव्हांखे पज़ीराई थी आहे? तव्हांखे मिट माइट सुञाणनि था, चवनि था तव्हां ड्रामे में कमु सुठो कयो था या सुठो नथा कयो या सुठो करण जी कोशिशि कयो? छा व्यूज़ तव्हां ॾे अचनि था? अच्छा।